चाचा फतेह खान, कैमरा बिल्कुल ओड़ी जी ओड़ी है। इनमें पहल पुरानी समूरियूं तस्वीरूं भी महफूज़ आहिनि। आऊं इन जे लाइ तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। पुट अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, तूं गुम थी वियो न, तुंहिंजूं सभु शयूं संभाले रखणु असांजो फर्ज़ हो। तुंहिंजे घर खे तालो लॻल हो, उन जी देखभाल बि असां पिए कई। चाचा जी महिरबानी। पुट हिकिड़ी ॻाल्हि चवां? हा चाचा चओ। तूं इहो कैमरा वारो कमु हाणे छॾे ॾे। मस तुंहिंजी ज़िंदगी बची आहे, किथे इहे ज़ालिम वरी तोखे खणी न छॾी। चाचा इन कैमरा में मुंहिंजो साह आहे। इन कैमरा जी अख सां आऊं दरिया ते थींदड़ हर ज़ुल्म, हर कीस महफ़ूज़ करे रखंदो आहियां। हिनखे हलाइण आऊं छॾे नथो सघां। हा, बाक़ी साह खणणु छॾे सघां। पुट वरी बि ख़्यालु कजांइ, ई माण्हू तमामु ज़ालिम आहिनि। रब तोखे पंहिंजे अमान में रखंदो। अलाह तोखे पंहिंजे अमान में रखंदो। हा चाचा, अलाह ख़ैर कंदो। तव्हां रुगो बसि दुआ कयो। तव्हांजी दुआउनि सां सभु कुझु ठीकु थी वेंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।